मां मौलाई नोमान पालारी हिन डायरी वर्क में अव्हांखे ॿुधाईंदुसि नंढपण जूं कुझु यादूं ऐं लम्हा। 1 रुपये जी लॻड़ पोयां 2-2 किलोमीटर भॼंदा हुआसीं ऐं अलाए केतिरा धक लॻंदा हुआ। लॻड़ बि असांखे केॾो न डोड़ाईंदा हुआ। अॼु ख़बर पई आहे त उहे लॻड़ न हुआ, उहे त असां लाइ ॼण हिकिड़ो चैलेंज हुआ ऐं शायदि उहा ई ज़िंदगी आहे। जॾहिं नंढपण हुयो त जवानी हिकु ख्वाबु हुई ऐं जॾहिं जवानी आई त नंढपण हिकु ख़ूबसूरत यादि बणिजी वई। जॾहिं घर में रहंदा हुआसीं त आज़ादी सुठी लॻंदी हुई ऐं अॼु आज़ाद आहियूं त बि घर में वञण जी तकड़ हूंदी आहे। स्कूल में जिन सां पढ़ंदा हुआसीं अॼु उन्हनि खे इंटरनेट ते ॻोल्हींदा था रहूं। ख़ुशी छा में हूंदी आहे तंहिंजी ख़बर हाणे पई पवे। नंढपण छा हो तंहिंजो अहसासु हाणे थिए पियो जॾहिं असां पंहिंजी शर्ट में हथ लिकाईंदा हुआसीं ऐं माण्हुनि खे चवंदा वठंदा हुआसीं त ॾिसो असां पंहिंजा हथ जादूअ वसीले ग़ाइबु करे छॾिया आहिनि। जॾहिं असां वटि चिन रंगनि सां लिखण वारी पेन हूंदी हुई ऐं असीं सभिनी बटणनि खे हिकु ई वक़्तु दॿाइण जी कोशिशि कंदा हुआसीं ऐं जॾहिं असीं दरवाज़े पोयां लिकी बीहंदा हुआसीं त जीअं केरु अचे त खेसि आऊ करे सघूं। जॾहिं अखियूं बंदि करे सुम्हण जो ड्रामो कंदा हुआसीं त जीअं केरु असांखे कच्छ में खणी बिस्तरे ताईं पहुचाए। जॾहिं सोचींदा हुआसीं त चंड असांजी साइकिल जे पोयां पोयां छो थो डोड़े। जॾहिं आनाफ वारे सूच खे विच में बीहारण जी कोशिशि कंदा हुआसीं। जॾहिं फ्रिज खे आस्तड़े बंदि करे इहो ॼाणण जी कोशिशि कंदा हुआसीं त संदसि रोशनी कॾहिं बंदि थी थिए। नंढपण में सोचींदा हुआसीं त वॾा छो कोन था थियूं ऐं हाणे सोचूं था त वॾा छो थी विया आहियूं। इन सां गॾोगॾु मौलाई नोमान पालारी खे ॾींदा इजाज़त। जाते पैर ताते खैर।